नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठठो में खबर ईंदा नेशनल प्रेस क्लब गहरारो में खमीसो चانڈيو प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 22 तारीख शाम जो 6 वगे मुझे घर ते हमलो कयो वयो ऐं मुझी न्याणी खे अगवा कयो। हमलो कंदड़ राजा चانڈيو सजा चانڈيو ऐं गमशाद चانڈيو मुझी न्याणी खे हथियारनि जी ज़ोर ते अगवा करे वया, जंहिंजी FIR गहरारो थाने ते पिण दाख़िल कराई हुई। हिकु दफ़ो ॿीहर रात जो 4 वगे मुझे घर मथां हमलो कयो वयो ऐं हवाई फायरिंग करे मूंखे धमकायो वयो। रात जो हमलो कंदड़ में रोशन चانڈيو, इन जो भाउ सिकंदर चانڈيو, साजन चانڈيو ऐं ॿिया मूंखे मारण जे इरादे सां आया ऐं धमकियूं ॾिनियूं ऐं अगवाई केस तां हथ खणनि न त तोखे जान सां मारे छॾींदासूं। खमीसो चانڈيو मुतालबो कंदे IG सिंध DI हैदराबाद ऐं SSP ठठो खां मुतालबो कयो त मुंहिंजा जवाबदार 24 कलाकनि में गिरफ़्तार कया वञनि ऐं राति थियल हमले जी FIR कटी वञे ऐं मूं सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में आउं पंहिंजे घर भातियुनि समेत SSP ठठो जे ऑफिस अॻियां बाहि ॾींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार जवाबदार ऐं इंतजामिया हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।